सखर मां रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां साफ़ी मलूक बलोच ख़िलाफ़ हिक खां पोइ ॿिया केस दाख़िल कराइण ते सबको जे CEO एजाज़ चन्ना ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। उन सिलसिले में साफ़ी मलूक बलोच मथां कुड़ा मनगढ़ंत केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट SU जे तरफ़ां सबको जे CEO एजाज़ चन्ना ख़िलाफ़ एहतिजाजी रैली मुनक़िद कई वई। एहतिजाजी रैली सखर नेशनल प्रेस क्लब खां मिलिट्री रोड गलोब चौक ताईं कढी वई, जंहिंमें सहाफ़ियुनि जे वॾे अंग शिरकत कई। रैली जी अॻुवाणी पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻुवाण इमदाद फुलपोटो, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर परवेज़ ख़ान, जनरल सेक्रेटरी दीन मोहम्मद समेजो, सखर नेशनल प्रेस क्लब जे सदर अब्दुल रऊफ़ अब्बासी, जनरल सेक्रेटरी रशीद रज़ा, अब्दुल मजीद महर, अल्ताफ़ कलवर, निसार चंजण, आज़ाद, अजीब, नदीम बोज़दार, आशिक़ हैदरी ऐं ॿियनि कई। रैली में शरीक माण्हुनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी रखिया हुआ। हिननि चयो त जेकॾहिं सहाफ़ी मलूक बलोच ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ा केस फौरी तौर वापसि न वरिता विया त एहतिजाज जो दायरो पूरी सिंध में वधायो वेंदो। हिन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त एजाज़ चन्ना ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुतक़र्रिरीन वाज़े कयो त सहाफ़ी बिरादरी कंहिं बि सूरत में दबाव क़बूल न कंदी ऐं आज़ादी सहाफ़त जे दिफ़ा लाइ हर सतह ते जिदोजहद जारी रखंदी।